ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो जो बयान साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे ॾेर तशदुद कयो आहे, पुलिस केस दाख़िल न पई करे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो जो बयान साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ ॾेर मुहिम हलाए रहियो आहे। ॿारनि ऐं मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। शीरीन जोखियो जो चवणु आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ ॾेर मुहिम हलाए रहिया आहिनि। ॿारनि ऐं मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। शीरीन जोखियो वीडियो बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ ॾेर मुहिम हलाए रहियो आहे। ॿारनि ऐं मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। शीरीन जोखियो जो चवणु आहे ॾेर तशदुद कयो आहे, पुलिस केस दाख़िल न पई करे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। संदसि चवणु आहे मुंहिंजे ख़िलाफ़ ॾेर मुहिम हलाए रहियो आहे। ॿारनि ऐं मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। ॾेर तशदुद कयो आहे, पुलिस केस दाख़िल न पई करे। नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो वीडियो बयान जारी कयो आहे। शीरीन जोखियो जे वीडियो बयान जे हवाले सां ख़बर असां शेयर कयूं पिया। संदसि चवणु आहे ॾेर तशदुद कयो आहे। ॿारनि ऐं मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ ॾेर मुहिम हलाए रहियो आहे। पुलिस केस दाख़िल न पई करे। ॾेर तशदुद कयो आहे। नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो वीडियो बयान जारी कयो आहे।